هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فإن آمنوا بمثل ما آمنتم به فقد اهتدوا. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, इताअत रसूल के हवाले से इंतहाई कीमती मुतल्लिल खिताब उस्ताद मोहतरम फजीलत शेख सानी अब्दुल हकीम नाडिया साहब ने जो दाम दी चुका है, असा ही तवा दुनिया के कंहिं भी शख्सियत ते कलमो नाहे पढ़ियो, ऐं जेकॾहिं कलमो पढ़ियो आहे त उहो इमामुल अंबिया सैयदुल अंबिया जनाब मोहतरम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते असां कलमो पढ़ियो है। जॾहिं हिकु इंसान ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी वठे थो त उन जे मथां ॿ शयूं लाज़िम थी वञनि थियूं, वाजिब ऐं फ़र्ज़ थी वञनि थियूं। त हुन पंहिंजे ज़बान सां एतराफ़ कयो आहे, गवाही ॾिनी आहे अल्लाह ताला खां सवाइ केर बि इबादत जे लाइक़ न आहे, यानी हू अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कंदो ऐं अल्लाह ताला जी इबादत कंदो। कलमे जो ॿियो हिस्सो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्लाह ताला जा रसूल आहिनि। इन जो मतलब ही है तो हाणे वो मुसलमान पंहिंजी पूरी जिंदगी पंहिंजो इबादतूं, पंहिंजा अक़ीदा, पंहिंजूं ख़ुशियूं, पंहिंजूं गमियूं, पंहिंजा तमाम मामलात नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत के मुताबिक, अल्लाह के पैगंबर के दिखायल तरीक़त के मुताबिक इख्तियार करो। ही वह हकीकत है कलमे जो वह माना है, कलमे जो वो मफ़हूम है जैसे उन्हनि माण्हुनि को तस्लीम कयो
जिन अल्लाह के प्यारे पैगंबर के द्वारे मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान सा दीन की तबलीग ॿुधण जे बावजूद कलमो पढ़ियो कोन पर समझो ज़रूर सही। सुलह हुदैबिया के मौके ते सुहैल बिन अमर नाले मक्के वाले के तरफा अल्लाह के पैगंबर सा कुछ मामला तय करने के लिए आए। जब अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुहैल बिन अमर सा एग्रीमेंट थी, शराइत तय था, तहरीर लिखी हुई, तो उन तहरीर के अंदर कायनात के इमाम पहले पान के बहसियत रसूल पेश करे, एक फरीक जणायो, एक धुर जणायो। तो हिकड़ी धुर एक फरीक मोहम्मद रसूलुल्लाह है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई बी धुर तवा मक्के वाला है। हाणे पान जा पान में शराइत तय थी था। सुहैल बिन अमर फौरन एतराज कयो तो तवा पंहिंजे पान के रसूलुल्लाह हिन एग्रीमेंट में हिन तहरीर में न लिखो। छाजे करे इन्हीं जे करे जो लो अलिमना अन्नक रसूलुल्लाह लतबअनाक, जेकॾहिं असीं इहा ॻाल्हि ॼाणी वठूं ऐं इन ॻाल्हि ते वञी वठूं त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो, पोइ असीं तव्हांजी पैरवी करियूं, पोइ तव्हां जा शर्त कहिड़ा आहिनि? तव्हां त हिन तहरीर जे ज़रिए पाण खे असां खां रसूलुल्लाह मञायो पिया। जेकॾहिं असीं तव्हांखे रसूलुल्लाह मञूं त पोइ असीं तव्हांजी ज़िंदगी जे हर मामले में पैरवी करियूं, पोइ तव्हां सां शर्त त कोन रखूं। चलो उन्हनि काफ़िर अल्लाह के प्यारे पैगंबर के रसूलुल्लाह तस्लीम कोन कयो, पर पाण त कलमो पढ़ी चुका आहियूं। इमाम अंबिया के नबियन के सरदार के आखिरी रसूल तस्लीम कयो, तो पोइ हाणे असांखे जिंदगी के तमाम मामलात में कायनात के इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैरवी करनी। असां जिंदगी के कंहिं मामले में इबादत हुजे, अकीदो हुजे, अमल हुजे, खुशी हुजे, गमी हुजे, कंहिं मामले में असीं आज़ाद न आहियूं, उते असीं पंहिंजे मर्ज़ी सां अमल कंदासीं। तव्हां ॾिसो इमाम अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में जिन माण्हुनि ने ईमान आंदो, यानी सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, उन्हनि अल्लाह के पैगंबर की पैरवी कीअं कई है, उहे असांजे लाइ नमूनो आहे। उहे माण्हू असांजे लाइ आइडियल आहिनि ऐं अल्लाह उन्हनि जे ईमान के पूरी दुनिया के इंसाननि जे साम्हूं नमूनो करे पेश कयो। फरमाईंदा आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इब्तगौ, ओ दुनिया जा इंसानो जेकॾहिं तव्हां ईमान ईअं आणींदो जीअं कायनात इमाम अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम ईमान आंदो, फक़द इब्तगौ, कोई तव्हां हिदायत वारा थींदो। कल उन्हनि सहाबा किराम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ियो हो। असां मुसलमाननि जो कलमो अल्लाह के प्यारे पैगंबर ते पढ़ियो आहे। हाणे असांखे इन ॻाल्हि खे ॾिसणो आहे त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अल्लाह जे पैगंबर जी पैरवी कीअं कई आहे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी कीअं पिया गुज़ारियूं। असां त दुनिया जे पाननि खां, माण्हुनि जे बाज़ार में मुस्लिमनि खां डिॼंदा आहियूं। अल्लाह के रसूल के हुक्म मौजूद है, प्यारे पैगंबर के फरमान मौजूद है, पर हेॾे वॾे अरसे खां ही अमल कंदो अचां पियो। माण्हू मूंखे चङे नमूने सुञाणनि था, मुंहिंजे इबादत जो तरीक़ो दुनिया वारनि खे मालूम आहे, मुंहिंजे अक़ीदनि जी ख़बर पूरी दुनिया खे आहे, माण्हुनि खे मौक़ आहे। अॼु जे करे उन अक़ीदे खे, उन अमल खे, उन तरीक़े खे तब्दील कंदुसि। माण्हू मुंहिंजे मथां मज़ाक़ कंदा। मुसलमान क़ुरान करीम खे खणी ॾिसो, छा सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कई, कंहिं जो ख़ौफ़ कयो आहे,
के डिजी विया आहिनि त माण्हू असांजे मथां मज़ाक कंदा, माण्हू असांजे मथां चतुर कंदा, बल्कि सहारे कराम अल्लाह जे पैगंबर जी पैरवी कई है, कंहिं बि ॻाल्हि में परवाह कोन कई है। हमारे रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने अचनि था, पाण मदीने जे अंदरि 17 खां 18 महीना बैतुल मुक़द्दस के तरफ मुंहुं करे नमाज़ पढ़नि था। सहाबे किराम क़िबले बैतुल मुक़द्दस खे वञाइनि था। जॾहिं अल्लाह जे रसूल अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआऊं घुरियूं, क़द नराक क़ल्बुक वजहुक फ़िस्समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। या सुना नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा बार-बार पंहिंजो निगाहूं आसमान जे तरफ खणो था ताकि अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे लाइ क़िबलो तब्दील करे छॾे। बैतुल मुक़द्दस से बजाए बैतुल्लाह खे क़िबलो बनायो वञे। रब फरमाए तव्हांजे इन दुआनि जे करे, इन आसमान जे तरफ निगाहनि करण जे करे असां क़िबलो बदिलाए छॾियो आहे। फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम। हाणे रजमा जो तव्हां मस्जिदिल हराम खां मुंहुं करे इबादत कंदो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो क़िबलो बदिलायो। सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन क़िबलो तब्दील कयो। छा दुनिया जे माण्हुनि आङिरियूं कोन कयूं? दुनिया जे माण्हुनि सहाबे किराम ते मज़ाक कोन कया? छा सहाबे किराम खे निशानो कोन बनायो वियो? बल्कि उन हक़ीक़त खे क़ुरान बयान कयो, फयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास ज़ालल्लाहु अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा कुल अल्लाहुल मशरिक़ु वल मग़रिबु यहदी मन यशा इला सिरातिन मुस्तक़ीम। हमरे कुरान में फरमाया बेवकूफ किस्म जा इंसान मज़ाक करण लगा। ही कहिड़े क़िस्म जा इंसान आहिनि, हे कहिड़े क़िस्म जा मुस्लमान आहिनि, हेॾो वॾो बैतुल मुक़द्दस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ियूं थे। अॼु हिन जे नबी चयो आहे त हेॾां मुंहुं करे नमाज़ पढ़णी आहे, क़िबलो तब्दील करणो आहे। हिन क़िबलो तब्दील करे छॾियो। माल अल्लाह अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा। जे क़िबले ते अॻु में हुआ उन क़िबले तां फिरी थियो आहिनि। हमरे कुरान में फरमाया मा जअलना क़िबलत अल्लती कुन्त अलैहा इल्ला लिनअलम मन यत्तबिउर रसूल मिम्मन यनक़लिबु अला अक़बैहि व इन कानत लकबीरतन इल्ला अलल्लज़ीन हदल्लाह व मा कान अल्लाहु लियुज़िअ ईमानकुम इन्नल्लाह बिन्नासि लरऊफ़ुर रहीम। और मेरा रब मशरिक़ व मग़रिब मेरा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये सब सिमतों ऐं सब तरफ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जाए पर असां क़िबलो ते इम्तिहान जे लाइ बदिलायो आहे। मैं यतबिउर रसूल मिम्मन यनक़लिबु अला अक़बैहि। ख़बर पवे त केरु जे पैगंबर जी पैरवी करे, केरु माण्हुनि जे काननि खां डिॼी वञे, केरु जेको माण्हुनि जे मज़ाक़नि खां डिॼी करे जो माण्हू मज़ाक़ कंदा, माण्हू ताना हणंदा। हेॾो वॾो अरसो बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा रहिया। हाणे नबी हुकुम ॾिनो त हिन त पंहिंजो क़िबलो बदिलाए छॾियो आहे। अॼु तव्हां असांखे इन ख़ौफ़ छॾियो आहे। सम्झूं था सभु कुझु, ख़बर आहे केतिरियूं हदीसूं ॿुधूं था, केतिरा दलाइल ॿुधूं था। ही क़ुरान जी आयत ऐं अल्लाह जे रसूल जी हदीस सभु कुझु सही आहे। साईं तव्हां सही था चओ, असांजो ईमान आहे, अल्लाह जे पैगंबर जो फरमान आहे, नबी साईं जी हदीस आहे। पर असां जेकॾहिं हाणे कन्वर्ट थियूं था, तब्दील थियूं था, पंहिंजो तरीक़ो बदिलायूं था, सुभाणे माण्हू असांखे छा चवंदा? हाणे माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ असीं अल्लाह जी नाफ़रमानी कंदासीं, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ असीं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कंदासीं। अल्लाहु अकबर। मुसलमानो सहाबे किराम मामले ते अगर असीं ईमान आणींदासीं तॾहिं असीं कामयाब थींदासीं। जे दुनिया जे कंहिं इंसान जी परवाह कोन कई, आम इंसान को परे निकाल, इंतहाई बेटा रिश्ता, इंतहाई क्लोज रिश्ता सहाबे किराम उन्हनि जी जेको चाहे परवाह कोन कई आहे। जिते ॻाल्हि आई आहे इमामुल अंबिया मोहम्मद करीम जे ॻाल्हि ते फ़रमादारी थी, पोइ इहो नाहे ॾिठो त मुंहिंजी माउ छा चवे थी, मुंहिंजो पीउ छा चवे थो, मुंहिंजो भाउ छा चवे थो, क़ौम बिरादरी छा चवे थी। न, मूं जंहिं शख़्सियत ते कलमो पढ़ियो आहे, मूंखे पैरवी उन कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जी करणी आहे। हदीस किताब सही मुस्लिम में अल्लाह के पैगंबर जो फरमान मौजूद है। नबी साईं जो सहाबी हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला को फरमाईंदा, अल्लाहु अकबर, यकीन करो ये हदीस जॾहिं पढ़ो था जिस्म जा वार कांडाणजी वञनि था त ही कहिड़े क़िस्म जा मुस्लमान हुआ।
छा उन्हनि जो ईमान हो ऐं छा उन्हनि खे अल्लाह जे पैगंबर सां मोहबत हो। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा हिकिड़े इमाम अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आया, ज़ोहर की नमाज अजी की नमाज पढ़ाया, कोई पाण मिंबर ते मथां चढ़ी बीठा ऐं इमाम अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़कर अस्साअ क़यामत ते पाण ज़िक्र कयो वज़कर उमूरन क़ब्लहा अज़ीमा ऐं क़यामत खां अॻु जेके वॾा वॾा मामला दुनिया में थियणा हुआ, वॾा वॾा फितना दुनिया में अचणा हुआ, इमाम अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि फितरनि जो ज़िक्र कयो। उनखां पोइ पाण ऐलान कयो मन अराद अन यसअलनी फलयसअलनी, जेको सवाल करणो आहे अॼु मूंखां उहो सवाल करे और हर सवाल में तव्हांखे जवाब मिलंदो। मां तुमको भी मकामी हारा जेसिताईं आउं हिन जॻह ते बीठो आहियां तेसिताईं कहिड़ो सवाल कंदो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हर सवाल जो जवाब मिलंदो। सहाबे किराम चवंदा नबी साईं बार बार ऐलान कंदा, सहाबे किराम परेशान थी विया, हुनमें लॻा हर माण्हू पंहिंजे मथे ते चादर ओढ़ी, चादर के हेठियां सुस्तियूं हणण लॻा, ओछिदार कोई सहाबे किराम रोअण लॻा। पाण बार बार चवंदा जेके सवाल करणो आहे अॼु सवाल करे वञे। नबी साईं जे सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अजीब सवाल करे थो त अल्लाह जा पैगंबर मन अभी मुंहिंजो पीउ केरु आहे, छा तुमखे ख़बर पवंदी त मुंहिंजो पीउ केरु आहे। सवाल अजीब आहे, इन सवाल जो सबब कहिड़ो आहे, इन जे करे जो अब्दुल्लाह बिन हुज़ैफा सां मुआशरे में जॾहिं के माण्हू जो कोई भेड़ बि पवंदो हो, इख़्तिलाफ़ थी पवंदो हो त अब्दुल्लाह बिन हुज़ैफा ते इल्ज़ाम लॻाईंदो हो त तुंहिंजी शिकल सूरत तुंहिंजो उभर आहे, तुंहिंजो तरीक़ो तुंहिंजे पीउ सां पवंदो वञे, लॻे थो तूं पंहिंजे पीउ जो पुटु कोन आहीं। अब्दुल्लाह बिन हुज़ैफा पोइ मां फ़ाइदो वरितो त अॼु सहाबे किराम सभु मौजूद आहिनि, जो तमाम मुसलमान मौजूद आहिनि, अॼु छो इन मामले जी सफ़ाई अल्लाह जे रसूल जे ज़बान मां कराए वठां। इमाम अंबिया का सवाल पूछी अल्लाह के रसूल मुझे पीर केरु आहे। अल्लाह के रसूल फरमायो अब्दुल्लाह हुज़ैफा, ओ अब्दुल्लाह बिन हुज़ैफा तुंहिंजो पीउ हुज़ैफा आहे। हैरान थी विया, सहाबे किराम ख़ामोश आहिनि। थोड़ी देर खां पोइ ख़बर पई अब्दुल्लाह बिन हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे अमल खे मां कावड़जी पई आमीन त ओ अब्दुल्लाह साहब मां जे किरदार में तो बेशक हो तो हेॾी भरी मजलिस में पंहिंजे पीउ जे बारे में अल्लाह जे रसूल खां पुछियो आहे त मुंहिंजो पीउ केरु आहे। हीउ सवाल तो तॾहिं कयो आहे जॾहिं तो मुंहिंजे मां जे सघो फतस्तहनी अला आयुन नास, अॼु त पूरी मजलिस में तो अमल खे ख़्वार करे छॾियो आहे, रुसवा करे छॾियो आहे। छा तो इहो ख़ौफ़ हो त इहो रुक आहे त जहालत में गुज़ारियूं औरतूं जे बदकारी कराईंदियूं आहिनि गैर महरूम मर्दनि सां, इएं जेको अल्लाहु अकबर निकाह खां सवाइ ऐं तुंहिंजे पीउ जे निकाह में आई आहे कंहिं ॿिए मर्द खां मूं बदकारी कराई हूंदी। अॼु त भरी मजलिस में तो पंहिंजे उमर खे ख़्वार करे छॾियो, भरी मजलिस में तो पंहिंजे उमर खे रुसवा करे छॾियो। सहाबी जो ईमान ॾिसो अब्दुल्लाह बिन हुज़ैफा जो, मां नाराज़ थी आहे, मां जे किरदार ते अॻे खड़ी चुकी आहे, पर सहाबी छा थो चवे लौ अलहक़नी बिअब्दिन अस्वद ललहिक़्तुहु, जेकॾहिं कायनात जो इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कारे गुलाम सीधी जो मूंखे पुटु चई छॾींदा हा त आउं सॼी ज़िंदगी पंहिंजे पाण खे हुनजो पुटु चवाया हा। भले मुंहिंजे माउ जे इज़त ते आङियूं खोलनि, भले मुंहिंजे पीउ जो किरदार मशगूल थिए, आउं पंहिंजे पीउ जे किरदार में शक करे सघां थो, पंहिंजे उमर जे किरदार में शक करे सघां थो, पर मोहम्मद करीम जे ॻाल्हि में कॾहिं शक कोन कंदो, छो त प्यारे पैगंबर जे ॻाल्हि में शक करणु इहो ईमान खां हथ धोइणु आहे। अंदाज़ो लॻायो छा ईमान हो माण्हू जो। अल्लाह जे नबी चई छॾियो आहे बसि ॻाल्हि ख़तमु। इमाम अंबिया चयो आहे मोहम्मद करीम चयो उहा ॻाल्हि आख़िरी हूंदी जेकॾहिं अल्लाह जो रसूल जे निस्बत के कारे गुलाम सीधी न करे सघे हा त आउं सॼी ज़िंदगी पंहिंजे पाण खे हुनजो पुटु चवराई। मूंखे ॿुधायो हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿिए पीउ जे नाले सां मशहूरु हुजे, वरी मुआशरे में पंहिंजी निस्बत कंहिं ॿिए माण्हू न करे, छा सॼी ज़िंदगी दुनिया में माण्हू उतां खणंदा कोन, उनजे मथां मज़ाक कोन कंदा, उनजे मथां चकरूं कोन कंदा। पर सहाबी छा थो चवे इहो सभु कुझु मूंखे बर्दाश्त हूंदो, पर अल्लाह जे रसूल जे ॻाल्हि ते मूंखे शक करे ॾिनो। हालांकि पाण छा फरमाया त तूं पंहिंजे पीउ हुज़ैफा जो पुटु आहे, जीअं तुंहिंजी माउ चवे थी त उनजो ई पुटु आहे।
अल्लाह अकबर। पर अंदाज़ो लगायो सहाबी जे ईमान जो अॼु तव्हां असां सॼी ज़िंदगी हक़ ॿुधो हो, सॼी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जा फरमान ॿुधासीं, हदीसूं ॿुधोसीं ऐं पूरी ज़िंदगी इन ख़ौफ़ में मुब्तला रहिया आहियूं त हाणे जेकॾहिं आउं पंहिंजे इबादत जो तरीक़ो तब्दील कंदुसि, जेकॾहिं हाणे आउं पंहिंजा अक़ीदा तब्दील कंदुसि, हाणे आउं पंहिंजूं ख़ुशियूं ऐं ग़मियूं तब्दील कंदुसि त माण्हू मूंखे छा चवंदा? मुझे ॿुधायो तव्हां दुनिया जे माण्हुनि ते कलमो पढ़ियो आहे या अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? इमाम अल-अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह छा फरमाए? फरमाया नबी के अगर दुनिया में घणाई की पैरवी तमाम कंदा लयुज़िल्लु अन सबीलिल्लाह त ही माण्हू तव्हां के अल्लाह जे रस्ते में गुमराह करे छॾींदा। माण्हू जी असरियत मेजॉरिटी ऐं घणाई जेका आहे उहा अल्लाह जे रस्ते में हटियल आहे। इनजे करे माण्हुनि जे पोयां हलंदो त इहे माण्हू तव्हां खे गुमराह करे छॾींदा। सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन एॾा अज़ीम इंसान हुआ, अल्लाह जे पैगंबर ज़बान सां हुक्म न मिले, सिर्फ़ आंगुर सां इशारो करे छॾे, सहाबी उन ते अमल करे ॾेखारे थो। अॼु तव्हां असां सभई हदीसूं अल्लाह जे पैगंबर जूं ॿुधूं था ऐं उन्हनि खे ठुकराए छॾियूं था। सही बुखारी जे अंदरि हदीस मौजूद आहे, इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत काब रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हें जो कर्ज हो, इब्न अबी हज़रत वाले सहाबी हो, उनका कर्ज हो, सहाबी उन पंहिंजे साथी खां कर्ज घुरियो मस्जिद जे अंदरि। कर्ज तां ॻाल्हि थोरी वधी वई, वॾा आवाज़ थियण लॻा, बुलंद आवाज़। नबी साईं पंहिंजे हुजरे में मौजूद हो, अल्लाह जे पैगंबर जो मस्जिद में वञो शोर थिए पियो, वॾा वॾा आवाज़ थियनि पिया। पाण ॿाहिरि निकिता, कशफ सिजदो हुजरे में ही सही बुखारी जे हदीस जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह जे नबी पंहिंजे हुजरे जो पर्दो हटायो ऐं चेहरे ते ज़ाहिर करे पाण फरमायो त छा था आवाज़ बुलंद थियनि पिया, मामलो छा आहे? अब्दुल्लाह इब्न अबी हज़रत अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काब जो उन कर्ज ही कर्ज की तकादा करे पियो ऐं नबी साईं सम्झी विया त इब्न अबी हज़रत वटि कर्ज अदा करण जी ताक़त कोन्हे, तॾहिं इख़्तिलाफ़ थी पियो। वरना ही भई जो जे मथां जेको कर्ज आहे उहो कर्ज हज़रत काब खे अदा करे छॾिया। सही बुखारी जे हदीस जा अल्फाज़ आहिनि, फ़अौमा बियदिही, नबी साईं पंहिंजे हथ सां इशारो कयो, अशकरा अधु माफ़ करे छॾे। छा करे? अधु माफ़ करे छॾे। अॼु माल दुनिया कंहिंखे प्यारी कोन्हे, अल्लाह जे पैगंबर आमिर सां इशारो कयो आहे, काब अब्दुल्लाह इब्न अबी हज़रत खे अधु कर्ज माफ़ करे छॾे। आमिर जो इशारो कयो, हुतां काब जवाब ॾिनो, क़द फ़अल्तु या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी तव्हां चयो ऐं मूं इएं करे छॾियो। चाहे तूं करे छॾियो, पंहिंजो हक़ छॾे ॾिनो आहे। हालांकि काब रज़ियल्लाहु ताला जो हक़ हो, छा उन पैगंबर असांखे हराम खां कोन्हे रोकियो? असीं त सॼी ज़िंदगी हराम खाईंदा रहूं। जे नबी ते कलमो पढ़ियो आहे, उन पैगंबर जे चवण ते अल्लाह रहम फरमाए, असीं त हराम छॾण लाइ तयार कोन्हे। ऐं सहाबे किराम उहे अज़ीम इंसान हुआ जेके पंहिंजा हक़ नबी साईं आमिर सां इशारो कंदा हुआ त छॾे ॾिनो। असीं चवंदासीं साईं मुंहिंजो त हिन फ़ाइदो आहे, मूंखे हितां ई फ़ाइदो मिले थो। जेकॾहिं हदीस के अंदर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने से मना करे छॾी आहे, पर असांजा पंहिंजा फ़ाइदा आहिनि, उन्हनि फ़ाइदनि जे करे असीं उनखे छॾण जे लाइ तयार कोन्हे। सही मुस्लिम में हदीस मौजूद है, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत नाफ़िअ रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाहु अकबर छा थो चवे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असांखे ज़मीन जेको जो चाहे हिस्से में कोठण कोठण जी इजाज़त ॾिनी, पर असीं उन खां अॻु में छा कंदा हुआसीं? जेके कनीअ में पाणी जा वाटर हूंदा हुआ, उनजे वेठी वेठी जेका ज़मीन हूंदी हुई, सिराज ते जेको फसल सुठो थींदो हो, उहो फसल मालिक खणंदो हो ऐं परे वारी आबादी उन मां हिसो हारी वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो तरीक़ेकार ग़लत है। सहाबी था तो फरमाए, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अमरिन कान लना नाफ़िआ, अल्लाह जे पैगंबर असांखे अहिड़े कम खां रोकियो जंहिंमें असांखे फ़ाइदो, चाहे जंहिंमें असांजे लाइ फ़ाइदो हो। असीं इहो था चऊं सही तावीज़ खां रुकिजी वञूं, पर तावीज़ मां मूंखे फ़ाइदो थियो, धागो न करायूं पर उन मां मूंखे फ़ाइदो थियो आहे, व्याज न खणा पर
मूंखे फ़ाइदो थियो आहे, हराम न थिया त मूंखे फ़ाइदो थिए थो, असीं इन फ़ाइदे जे लालच में पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत ॿई तबाह करे छॾियूं। साहिब सादो चवे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे मना कई अहिड़ी ॻाल्हि मां जंहिंमें असांजे लाइ फ़ाइदो हो, पर असां फ़ाइदा दुनिया जा न ॾिठा। नबी साईं ते कलमो पढ़ण खां पोइ असांजी नज़र दुनिया ताईं महदूद कोन्हे। वतबाइयतुल्लाहि व रसूलिही अनफअ लना, अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत ऐं फरमानबरदारी असांजे लाइ दुनिया जे हिन मफ़ाद खां वधीक फ़ाइदेमंद आहे। छो त उन जूं बरकतूं दुनिया में बि मिलनि थियूं, उन जूं बरकतूं आख़िरत में बि मिलनि। ऐं असां ॾिसूं पंहिंजा फ़ाइदा हासिल करण जे लाइ दीन जे केतिरियुनि ॻाल्हियुनि खे असां मुस्लमाननि ठुकराए छॾियो। जॾहिं सहाबे किराम पंहिंजा हक़ छॾिया, पंहिंजा फ़ाइदा छॾिया, सभु इन जे करे त असां कलमो पढ़ियो आहे ऐं असांखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइज़ती करणी आहे। अंदाज़ो लॻायो अॼु केतिरा मुस्लमान आहिनि निमाज़ी, अल्लाह रहम फरमाए, सिगरेट पीअनि था, मेंढड़ियूं खाइनि था, गुटखा खाइनि था, सफ़ीना जो इस्तेमालु कनि था। छा अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुआ कोन्हे? पाण फरमाईंदा मा असगर कसीरहु फदलीलहु हराम, जंहिं शइ जो घणो इस्तेमालु नशो करे उन जो थोरो इस्तेमालु हराम। ऐं मुंहं में केॾी बदबू थिए, केतिरी बदबू आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मने कई असांखे त निमाज़ जे अंदरि मुंहं जा कपिड़ो ॾेई करे असीं निमाज़ पढ़ूं, मुंहं जा कपिड़ो लाहे ॾियूं। छो इमाम अलबानी रहमहुल्लाह सिलसिला सहीहा में हिकु हदीस ज़िक्र कई आहे त जॾहिं को निमाज़ी निमाज़ पढ़ंदो आहे तॾहिं मलाइक अची करे पंहिंजो मुंहुं निमाज़ी जे मुंहं मथे रखंदो। फला यक़रउ आयतन इल्ला कानत फी जawfil balad, तो जेका आयत निमाज़ी पढ़ंदो आहे उहा मलाइक जे पेट में हली वेंदी आहे। इमाम अलबानी रहमहुल्लाह ने राज खे सही चयो। हाणे मूंखे ॿुधायो त निमाज़ी आई तुंहिंजे मुंहं में एतिरी बदबू आहे जो घर वारो निमाज़ी तुंहिंजे घर में पी कोन थो सघे, अल्लाह जा मलाइक कीअं वेठा? नबी साईं सोचे जुमे जे ॾींहुं वेठीअ में अल्लाह जे मलाइकनि खे तव्हांजे पगड़ जे करे, बदबू जे करे छा तकलीफ़ थिए थी? जंहिं शइ में इंसान खे तकलीफ़ थिए थी उन शइ में अल्लाह जे मलाइकनि खे तकलीफ़ थिए थी। तव्हां अहिड़े माण्हू जे घर में सिगरेट नथा पियो जेको मवादी कोन्हे, सिगरेट पीअण वारो कोन्हे, छाजे करे? इन जे करे त लॻे बदबू ईंदी, उनजो एहतराम करियूं था ऐं इहा साॻी मुंहं में बदबू उन सां वञी रिवाज़ करूं था। ऐं सिगरेट छा कंदासीं? सिगरेट कढी वरी जुती जे अंदरि रखंदासीं मस्जिद जे गेट में। हाणे फ़ैसिलो तव्हां पाण करे छॾियो त मस्जिद हिकिड़ी पाक शइ आहे ऐं सिगरेट जे लाइ सुठी जॻह जुती आहे, मस्जिद कोन्हे। पर तव्हां पंहिंजे मुंहं खे जॾहिं जुते वांगुरु बनायो या मस्जिद वांगुरु बनायो तव्हांजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं मस्जिद वांगुरु पाक कंदो त पोइ तव्हां पंहिंजे मुंहं में इहो सिगरेट सफ़ीना गुटखो कोन रखंदो। जेकॾहिं हुनजी तव्हांजे मुंहं जी हैसियत जूते वांगुरु आहे त पोइ जूते में सिगरेट रखी वञी निमाज़ पढ़ो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम नबी साईं शराब जे नशे खां रोके। केॾो ख़तरनाक नशो, केॾो ख़तरनाक है। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा सही बुखारी जी हदीस है, हज़रत तलहा के घर में शराब पियो पीआरे जॾहिं शराब हराम कोन थियो। फरमाईंदा हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर में शराब पियो पीआरे, ऐलान कयो मदीने जे अंदरि अला इन्नल ख़मर क़द हुर्रिमत, खबरदार मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरफां ऐलान थियो आहे त अॼु खां शराब हराम थी चुको आहे। अल्लाहु अकबर। हज़रत तलहा फरमाईंदा हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ही ऐलान कयो आहे वारा जो सब सहाबी हज़रत तलहा के जो तलहा ही तो मोहम्मद करीम के तरफां ऐलान थियो आहे त अॼु खां शराब हराम थी चुको आहे। जेकॾहिं तव्हां जहिड़ो मुस्लमान हुजे हा त रमज़ान जे महीने जो क़याम करे भई रमज़ान जो महीनो ईंदो, उन खां पोइ असीं शराब पीअण छॾे ॾींदासीं, उन खां पोइ फलाणी शइ नशा और छॾींदासीं। ॻाल्हि ईअं कंदो महसूस थींदो त जाओ ई न रमज़ान खां पोइ आहे। हिन जे ज़िंदगी में ॿियो त रमज़ान आयो ई कोन्हे। हाणे पहिरियों रमज़ान पियो अचे ज़िंदगी में, हिन में नशे वारियूं शयूं छॾे ॾिनी। सॼी ज़िंदगी शैतान इहो दिलासा ॾिना धोखे में रखियो, हिन रमज़ान में छॾिजे, ॿिए रमज़ान में नशो छॾिजे, ॿिए रमज़ान में छॾिजे। सहाबा किराम जॾहिं ऐलान ॿुधो हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत अनस खे फरमायो अनस शराब जेको बि घर में मौजूद आहे इहो वञी पाण हारे।
के टाइम जो वक्त जो इंतजार करे इमाम अल-अंबिया जो फरमान है अल्लाह के रसूल के हुक्म का कोई पंहिंजे ख्वाहिश के पंहिंजे ज़ाती पसंद के पोइते हटबो ऐं अल्लाह के रसूल की पैरवी हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला ने फरमाईंदा आऊं वेस मदीने जे गलियुनि में शराब हारण जे लाइ छा थो वञी ॾिसां कद जरत फी सिफ़तिल मदीना मदीने जे गलियुनि में हर तरफ़ खां शराब वही रहियो आहे यानी मदीने में तो हिकिड़ो हज़रत तलाक कोन हो हिकिड़ो अकेलो हज़रत अनस कोन हो जंहिं ऐलान ॿुधो अल्लाह जे रसूल जी पैरवी कई बल्कि जंहिं मुसलमान मोहम्मद करीम के कलमो पढ़ियो हो ऐं उन जे कननि ताईं शराब जे हराम हुजण जो आवाज़ पहुतो हर उन सहाबी पंहिंजे घर मां शराब कढी फिटो करे छॾियो हाणे जॾहिं मदीने जे गलियुनि में आहे हे तमामु मुसलमान अॼु सिगरेट विकिणाए छॾे नशवार विकिणाए छॾे मैनपुड़ी सफ़ीना ऐं गुटखा ख़तम करे छॾे जेके मुंहं में बदबू कनि था बीमारी जे बाइस बणजनि था सो जेको चाहे कैंसर जो सबब बणिजी वञनि था असीं दुनिया जा सभु नुक़सान बर्दाश्त करियूं था ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी नाफ़रमानी करे पंहिंजी आख़िरत ते नुक़सान बर्दाश्त करियूं इहा ईमान जी तक़ाज़ा न आहे जेकर ईमान आहे त पोइ तव्हां अल्लाह जे रसूल जे हुक्म ते ईअं अमल करियो जीअं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते अमल कयो अॼु तव्हां असां अल्लाह जे रसूल जो हुक्म अचे थो अल्लाह जे पैगंबर जो फरमान अचे थो भई मुंहिंजे बाबा हीअं चयो आहे मुंहिंजे फलां बुज़ुर्ग हीअं चयो आहे फलाणे नेक इंसान हीअं चयो आहे सहाबा किराम जे सीरत खे किरदार खे पढ़ी ॾिसो सहाबा जे नाले ते तंजीमूं ठाहिण आसान कमु आहे पर सहाबा किराम जे मनहज खे सहाबा किराम जे नज़रिए खे सहाबा किराम जे अक़ीदे खे इख्तियार करण इहा असुल मोहब्बत ऐं ईमान जी निशानी छा अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॿुधायो कोन वियो अब्दुल्लाह बिन उमर तव्हांजो पीउ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु हज तमत्तु सां रोकींदो हो त हिकिड़ो माण्हू वञे हज करण जे लाइ एहराम बधी उमिरो करे ऐं वरी एहराम ख़तम करे एहराम जे पाबंदियुनि मां आज़ाद थी वञे वरी जॾहिं हज जा ॾींहं अचनि तॾहिं ॿियो मौक़ो ते चाहे एहराम बधी करे हज करे ऐं विच में फ़ाइदो वठे आज़ादी जो चाहे तमत्तु जो माना फ़ाइदो वठणु आहे विच में आराम खोले आज़ादी जो फ़ाइदो वठे तव्हांजो पीउ उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु इन ॻाल्हि मां रोकी हाणे तव्हां खां पुछां थो तव्हां असां मां कंहिंजो पीउ कंहिंजे मस्जिद जो इमाम को फकीह को बुज़ुर्ग उमर बिन ख़त्ताब जे बराबर हूंदो जंहिं बारे में इमाम अल-अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ कान बादी नबिय्यन कान उमर बिन ख़त्ताब मां फरमाईंदा जेकॾहिं मूंखां पोइ नबी हुजे हा त उमर बिन ख़त्ताब हुजे हा अहिड़े पीउ जंहिंजे बारे में अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला ने ॿुधायो तव्हांजे पीउ जो नज़रियो कीअं जॾहिं अब्दुल्लाह बिन उमर ने अल्लाह जे रसूल जी हदीस आहे त इमाम अल-अंबिया मोहम्मद करीम जो तमत्तु कयो आहे इजाज़त ॾिनी आहे हाणे हिकु तरफ़ पीउ जी ॻाल्हि आहे ॿियो तरफ़ काइनात जे इमाम जी आहे मुसलमानो अॼु तव्हां असांजे साम्हूं ज़िंदगी में केतिरा मरतबा अल्लाह जे रसूल जा हुक्म आया हूंदा प्यारे पैगंबर जा फरमान आया हूंदा पर असां अल्लाह जे रसूल जे हुक्मनि खे इहो ठुकराए छॾियो हूंदो रद करे छॾियो हूंदो त असांजे वॾनि जो नज़रियो हीउ आहे असां पंहिंजे वॾनि खां हीउ तरीक़ो सिखियो आहे हीउ जेको अमल सिखियो आहे असां त उन ते अमल कंदासीं कुर्बान वञे अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ईमान तां अब्दुल्लाह बिन उमर जे मोहब्बत तां अब्दुल्लाह बिन उमर मोहम्मद करीम जे इताअत जे जज़्बे ते अल्लाह जे नूर तां कुर्बान वञे सादो जवाब दे सवाल करण वारे खे अमर अभी युक्तबो अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और सवाल करण वारा मूंखे ॿुधाइण वारा त तुंहिंजे पीउ जो नज़रियो हीउ आहे हीउ अल्लाह जे रसूल जी हदीस आहे अल्लाहु अकबर तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजे पीउ जे ॻाल्हि खे वञा या अल्लाह जे रसूल जे हुक्म खे वञा मुंहिंजे लाइ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुक्म मुंहिंजे पीउ जे ॻाल्हि खां अफ़ज़ल ऐं बहितरीन ऐं आला आहे तव्हां सां अब्दुल्लाह बिन उमर जो पीउ बि इंतिहाई अज़ीम हो इल्म जो सम्झो छा आहे इल्म जो सम्झो यानी साईं क़ाबिल जो अब्दुल्लाह बिन उमर हज़रत उमर बिन ख़त्ताब खे कमीज़ पाती पई ऐं उहा कमीज़ ज़मीन ते कीचे पई ताबीर छा था कनि पाण इहो दीन आहे इल्म यानी उमर बिन ख़त्ताब बल्कि उमर बिन ख़त्ताब के बारे में उमर बिन ख़त्ताब पूरे दीन में दाखिल थी चुको हो अहिड़ो जेको पीउ हुजे पर उन जी ॻाल्हि जॾहिं अल्लाह जे रसूल जे
जे हुक्म जे खिलाफ अचे अब्दुल्ला बिन उमर चवे तो हज़रत उमर जी ॻाल्हि ते कोन आहे अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ते ऐं तव्हां असांजा वॾा जिन जे ॻाल्हियुनि खे गॾु वेठा आहियूं जीअं क़ुर चयो आहे बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं ई आहे क़ुर चवे थो जॾहिं हिन खे सॾियो वञे थो त अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि वञो तॾहिं चवंदासीं पंहिंजे अबदाननि जे तरीक़े ते हलंदासीं जे जुड़े के हिन खे अबदाननि खे ला यालमून शैया ला याक़िलून शैया को इल्म ई कोन हो को इल्म ई कोन हो पाण में ई चवंदा आहिनि अलाह असांजा वॾा अनपढ़िया हुआ ॻोठ में कंहिंजी चिठी ईंदी हुई त खणी घर वारे ॻोठ मां वञी पढ़ाईंदा हुआ अहिड़नि अनपढ़ियनि खे बि दीन जो असां इमाम बनाए छॾियो नबी साईं जे मुक़ाबले में बीहारियोसीं साईं मूंखे मुंहिंजो बाबा हिन तरीक़े ते छॾे वियो आहे मुंहिंजो दादा मूंखे हिन रस्ते ते छॾे वियो आहे मुसलमानों न कलमो पढ़ण खां पोइ असां तव्हां पाबंद आहियूं त काइनात जे इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करियो अॼु तव्हां मूंखे ॿुधायो दुनिया जे केतिरनि मस्जिदुनि में वञे था नमाज़ पढ़ो था छा नमाज़ जे पैगंबर जो फरमान कोन्हे इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा किराम के और सहाबा जी जमात अकीमो सफुफकुम पंहिंजो सफुफ सिधियूं करियो वसुफुल खलल ऐं हर टिनि माण्हुनि जे विच में जेको फ़ासिलो आहे उनखे बंदि करे छॾियो ऐं नबी साईं जो इहो हुकुम सहाबा किराम जे लाइ आहे इहो हुकुम तव्हां असांजे लाइ आहे बल्कि कॾहिं तव्हां वेंदा त मस्जिद में तव्हांखे इहो बि महसूस थींदो त अलाए माण्हू नमाज़ जमात सां था पढ़नि या हर को पंहिंजी पियो पढ़े एतिरो विच में फ़ासिलो हूंदो आहे यकीन करियो एतिरो फ़ासिलो हूंदो आहे सहाबा किराम जे हुकुम मिले सहाबा अमल कीअं कयो हदीस अॼु तमामु ॿुधी आहे सही बुखारी में मौजूद सही मुस्लिम में मौजूद सुठे जी दावत में मौजूद हदीस जे हर किताब में हदीस मौजूद आहे नबी साईं फरमायो सफ़र खे मिली वियो सफ़र में पेर सां मिलायो उनो पेर सां मिलायो सहाबा किराम हुकुम ॿुधो सफ़र सिधियूं कयो साहबी चवे तो कान आदोला युग से तो बन के बहू बेबंदे में साहिब ही वो कदम बहू पे कदम ही असां मां हर माण्हू पंहिंजे साथी सां कुनो में मिलाईंदो हो तो पंहिंजे साथी सां पेर में मिलाईंदो हो छो तो मुसल्ले ते बीठल काइनात जो इमाम हो ऐं पोयां नमाज़ पढ़ण वारा असां सहाबा किराम को मूंखे ॿुधायो अहिड़ो इमाम मुसल्ले ते हुजे ऐं पोयां बीठल सहाबा किराम हुजनि इन इमाम जी तरबियत में ऐं इन्हनि शागिर्दनि जे अमल में कंहिं क़िस्म जो को शक हूंदो उलाइक हुमुर राशिदून जेके क़ुरान ते हिदायत याफ़्ता आहिनि उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा ये हकीकी मोमिन आहिनि जेके हकीकी मोमिन हिदायत याफ़्ता कामयाब अल्लाह जे रसूल जे ज़बान मां केतिरा मर्तबा जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॿुधी चुका मूंखे ॿुधायो सभु बंदी जो तरीक़ो उन्हनि जो सही हो या असांजो सही अॼु असां उन तंज़ीम ते ठाहे छॾियूं सिपाही सहाबा के नाले में ही सहाबा जो अमल है सहाबा के अमल के इख्तियार करो सहाबा किराम के तरीके के इख्तियार करो बल्कि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमायो वलीनु फी आइदी इख्वानिकुम तव्हां पंहिंजे भाइरनि जे हथनि में नरम थी विदा करो जॾहिं तव्हांजा भाइर अचनि तव्हांजो सफ़र सिधियूं कराइनि तव्हांखे ॿिए मुस्लमान सां गॾु बीहारीनि पेर में मिलाइनि तो तव्हां नरम थींदा कयो तकबर न कयो वॾाई न कयो हक़ जो इनकार न कयो बल्कि नरम थी थियो ऐं तव्हांजो इमाम तव्हांखे सभु बंदी कराए थो तव्हांखे सभु बंदी उन तरीक़े सां करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां सफ़र जे विच में फ़ासिलो छॾो था शैतान बकरी जे नंढे फर वांगुरु तव्हांजे सफ़र में दाख़िल थी वेंदो जॾहिं असां ईअं चवंदासीं तॾहिं एतिराज़ कंदा जेको तव्हां पेर खोले थी वेंदा पहिरीं ॻाल्हि त काफ़ी असांजा दोस्त आहिनि जंहिंजी इहा ग़लती आहे तमामु घणो पेर खोलींदा आहिनि तव्हांखे जे पासे तव्हांजो इमाम आहे तव्हांखे उन पासे वारे माण्हू सां मिली बीहणो आहे ऐं पंहिंजे पेर पंहिंजी गाॾी जे मुताबिक़ पंहिंजा पेर खोलणा एतिराज़ थींदो साईं तव्हां पेर खोले बीहो था जेकॾहिं शैतान ॿिनि माण्हुनि जे विचार न त पंजनि जे हेठां गुज़री वेंदो असां हदीस ते अमल कोन्हे करणो जेकॾहिं शैतान मुंहिंजे तव्हांजे पेट हेठां गुज़रे त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बि सजदो करे छॾे को वॾाई कोन करे हा को तकबर कोन करे हा एॾो बि तकबर जे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कोन कयो उहो तव्हां मुंहिंजे पेट हेठां कोन गुज़रो तव्हां अंदाज़ो लॻायो नमाज़ जनाज़ा पढ़ो यकीन ॼाणो तव्हां हैरान थी वेंदा ऐं इहा ॻाल्हि आउं खुले लफ़्ज़नि में चवां थो
यकीन करो मरण वारनि मयतनि वीचारनि सां वॾी ज़्यादती आहे। नमाज़ 45 सेकंडनि जी, नमाज़ 40 सेकंडनि जी, खोलियो सही बुखारी ऐं तव्हां वञी पुछो तव्हांजे उलमा खां, तव्हां नमाज़ जनाज़ा में अलहम्द शरीफ़ पढ़ो था? छा आहे नमाज़ जनाज़ा में तव्हां अलहम्द शरीफ़ पढ़ो था? अल्लाह जा बाना जॾहिं त अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु सही बुखारी हदीस मुफस्सिर कुरान अल्लाह के वॾो फज़ल ॾिनो हो, अल्लाह जे रसूल मेरा दुआऊं घुरी हुयूं। अब्दुल्लाह बिन अब्बास नमाज़ जनाज़ा में अलहम्द शरीफ़ पढ़ो। पुछण वारा पुछो अब्दुल्लाह बिन अब्बास खां कि इन जे करे पढ़ां थो लेतालमु अन्नहा सुन्नत, तव्हांखे ख़बर पवे त इहा अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत आहे। पंहिंजो पाण खे अहले सुन्नत सॾाइण वारो मुंहिंजा मुस्लमान भाइरो तनकीद करणु मक़सूद कोन्हे, इस्लाम मक़सद आहे। पोइ अल्लाह जो बानो अहले सुन्नत आहियो तव्हां। कोई सहाबी अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो मोहम्मद करीम जी सुन्नत है, यानी मोहम्मद करीम जो तरीक़ो आहे। हालांकि नमाज में पढ़णु फर्ज़ ऐं लाज़िम आहे, नमाज जो रुकन आहे, पर इहो रुकन ऐं फर्ज़ वारो तरीक़ो असांखे कंहिं ॾिनो आहे। क़ाइदो के इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां हदीस पढ़ी ॾिठा असांजे रोज़ वक़्त तॾहिं चवंदा हुआ जनाज़े नमाज़ कोन्हे दुआ आहे। छा आहे जनाज़े नमाज़ कोन्हे दुआ आहे। तव्हां जो ही तव्हां कलाक अॻु में मस्जिद में ऐलान त नमाज़ जो कयो, पोइ तव्हां चयो हा त फलाणो माण्हू फोत थी वियो आहे, शाम जो 5 बजे हुन जे लाइ दुआ थींदी। जॾहिं माण्हू आया जनाज़े में शरीक थियण जे लाइ तव्हां चयो नमाज़ में बाक़ी 5 मिंट आहिनि वज़ू कयो। तव्हां कॾहिं कोन चयो त बाक़ी दुआ में 5 मिंटनि वज़ू कयो। माण्हुनि खे ऐलान नमाज़नि जा कया, वज़ू करायो, अल्लाह अकबर खां वठी सलामत ताईं पाबंदियूं सभु नमाज़ वारियूं आहिनि। दुआ में माण्हू ॾिसी बि सघे थो, हेॾां होॾां ॻाल्हाए बि सघे थो। नमाज़ जनाज़ा में ॻाल्हाए कोन थो सघे, कंध कोन थो घुमाए सघे। अल्लाह अकबर खां वठी सलामत ताईं तारीफ़ हर तकबीर व तहरीर हर तस्लीम जेको आम नमाज़ जो कानून आहे त अल्लाह अकबर चवण खां पोइ तव्हां जे लाइ हर शइ हराम थी वञे थी ऐं सलाम चवण सां तव्हां लाइ सभु हलाल थींदो। उहे सभु पाबंदियूं नमाज़ जनाज़ा में आहिनि, लेकिन इन हदीस जे अमल सां भॼण जे लाइ ऐं पाण खे महफ़ूज़ करण जे लाइ ॿुधायो वेंदो त इहा नमाज़ कोन्हे, इहा दुआ। अल्लाह जा मानो अल्लाह जे रसूल जी हदीस आहे सूरह फातिहा खां सवाइ का बि नमाज़ कोन्हे। हाणे तव्हां पाण वेही पंहिंजे दिल ते हथ रखी सोचियो तव्हांजे मरण वारे इन मैयत जे लाइ तव्हां वटि आख़िरी तोहफ़ो कहिड़ो? इहो नमाज़ जो आहे, दुआ जो आहे। पर जॾहिं इंसान अल्लाह के पैगंबर के तरीके की सॼी ज़िंदगी मुखालफ़त करे, अल्लाह उन्हनि माण्हुनि खां अहिड़े मौक़े ते अमल जी तौफ़ीक़ खसे वठंदो। पोइ छा थी वेंदो? अल्लाह रहम फरमाए उन्हनि मयतनि वीचारनि खे सुन्नत जे मुताबिक़ उन्हनि ते नमाज़ ई कोन थी पढ़ी वञे। अल्लाह रहम फरमाए अहिड़ा कई मसाइल मौजूद आहिनि। नमाज़ में रफ़ुल यदैन जो मसलो केॾो वाज़िह आहे। सही बुखारी के अंदर 5 हदीस मौजूद आहिनि ऐं कुतुब हदीस के अंदर जेको ज़ख़ीरा हदीस आहे उनमें सभई हदीसूं मौजूद आहिनि, हिकिड़ी हदीस मौजूद न आहे। पर अल्लाह जे रसूल जे इन्हनि हदीसनि ते अमल कयो, ॿुधायो वेंदो इहे हदीसूं मनसूख़ थी वई। नबी साईं तहरीक दावा तो ख़तम करे छॾियो। पोइ अल्लाह जा बाना अल्लाह जे पैगंबर पंहिंजे ज़िंदगी जे आख़िर ताईं नमाज़ रफ़ुल यदैन सां पढ़ी ऐं पंहिंजी हिकिड़ी नमाज़ रफ़ुल यदैन खां सवाइ कोन्हे पढ़ी। रफ़ुल यदैन छा आहे? रफ़ा वारा खणण, यदैन वारा ॿई हथ, जंहिंखे छा चयो वेंदो आहे? इन सुन्नत जी नफ़रत पैदा करण जे लाइ इहो लफ़्ज़ कोन कयो वेंदो आहे। माण्हुनि खे चयो त नमाज़ में इशारा था कयो। छा आहे? तव्हां नमाज़ में इशारा था कयो, लफ़्ज़ अहिड़ो चओ जो अल्लाह जे रसूल जे सुन्नत जे लाइ माण्हुनि जे दिलि में नफ़रत पैदा थी वञे। मूंखे ॿुधायो अहिड़े इशारे जो लफ़्ज़, इहो त अरबी जो लफ़्ज़ आहे इशारे जो। पूरे ज़ख़ीरे हदीस में रफ़ुल यदैन के लाइ इशारे जो लफ़्ज़ इस्तेमाल थियो आहे। रुकू वारो रफ़ुल यदैन, रुकू मां उथण वारो रफ़ुल यदैन। नबी साईं जा सहाबा किराम जॾहिं नमाज़ शुरू कंदा हुआ, अब्दुल्लाह बिन उमर चवे थो नबी साईं हथ कुल्हनि जे बराबरि खणंदा हुआ। रुकू में वेंदा हुआ, हथ कुल्हनि जे बराबरि खणंदा हुआ। रुकू मां उथंदा हुआ, हथ कुल्हनि जे बराबरि खणंदा हुआ। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 3 रकातनि वारी या 4 रकातनि वारी नमाज़ पढ़ंदा हुआ त पहिरीं तशहुद मां उथी करे 2 रकातनि खां पोइ 3 रकात जे शुरू में वरी अल्लाहु अकबर चवंदा हुआ।
रफ़ुल यदैन आजिज़ी ऐं चाहे सुकून जे ख़िलाफ़ साबित छा जो नबी साईं पूरी ज़िंदगी जेका नमाज़ पढ़ी उहा सुकून वारी कोन्हे सुकून अची माण्हू तव्हां खां सिखियो आहे त सुकून हीअं कबो हिकु कमु करे तव्हां जेको छा आहे नाश जे ओड़ी पासे ख़ासि जॻह ते हथ वधी तव्हां बीह रहो सुकून आहे मूंखे ॿुधायो सुकून आजिज़ी निबड़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में वधीक हुई आहे जेके मौलवी में वधीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नमाज़ पूरी ज़िंदगी रफ़ुल यदैन सां पढ़ी ॿुधायो नबी साईं इहो जंग में कंदा हुआ अल्लाह जा गाना जंग में नबी साईं रफ़ुल यदैन सिर्फ़ जंग में न आए कयो जंग में अल्लाह जो रसूल मुजाहिदन खे नमाज़ ईअं पढ़ाई आहे क़ुरान में मौजूद है इहो तरीक़ो क़ुरान में मौजूद है अधु मुजाहिद जेके आहिनि उहे हिकिड़ी सफ़ में बि नबी साईं सां नमाज़ पढ़ंदा जेके अधु मुजाहिद आहिनि उहे दुश्मन जे मुक़ाबले में बीहंदा दुश्मन अची वञे जेके नमाज़ में कोन्हे उहे दुश्मन सां मुक़ाबलो रखनि ऐं नमाज़ पढ़ण वारनि खे ख़बरदार हुजनि जॾहिं हू नमाज़ पढ़ी वठंदा तॾहिं ही वञी वरी नबी साईं सां गॾु नमाज़ पढ़ंदा जॾहिं पढ़ी वेंदी आहे उहे दुश्मन जे मुक़ाबले में बीहंदा छा दुश्मन खे ख़ाली हथ ॾेखारण इहे जंगियूं फतह थींदियूं तव्हांजो अक़ुल तस्लीम करे थो तव्हांजे ॿिन्ही ते कब्ज़ो थिए तव्हांजे मिल्कियत ते कब्ज़ो थी वञे तव्हां हीअं करो माण्हू 100 वठी उते ॿनीअ में रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़णु शुरू करे छॾे माण्हू पाणी कब्ज़ो छॾे थींदो ईअं तव्हां बंदूकूं खणो था हथियार खणो था ही सरासर अल्लाह के पैगंबर के सुन्नत के खिलाफ प्रोपेगेंडा है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में इन तरीके से नमाज पढ़ाई है जो अधु मुजाहिदन के दुश्मन के मुकाबले में बीहारे अधु के पाण नमाज पढ़ाई है ये अल्लाह के रसूल की सुन्नत है नबी साईं पूरी जिंदगी रफ़ुल यदैन सां नमाज पढ़ी हिकिड़ी नमाज बग़ैर रफ़ुल यदैन जो कोन्हे पढ़ी वरी जो मुनाफ़िक़ बग़ैर में पुत खणी ईंदा तव्हां चोरी करे चोरी वारो सामान करे खणी ईंदो चोरी करे चोरी वारो सामान चोर करे खणी ईंदो जेकॾहिं खणी ईंदो त पहिरें ॾींहुं पकड़जी पवंदो अलाए चोर फलाणे माण्हू जो मोबाइल गुम थियो मोबाइल हुनजे बगल में लॻो पियो चोर गुम चोरी जो सामान करे थो मुनाफ़िक़नि अल्लाह जे रसूल सां एॾी मुनाफ़िक़त कई ऐं पंहिंजे कुफ्र खे लिकाइण जे लाइ जहाद ते बि गॾु वेंदा हुआ इशा जी नमाज़ बि जमात सां पढ़ंदा हुआ फजर जी नमाज़ बि जमात सां पढ़ंदा हुआ जेकॾहिं उहे पुत खणी अचनि मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ण जे लाइ पोइ अल्लाह ताला वही जे ज़रिए सां नबी साईं खे मुनाफ़िक़त जा नाला कोन ॿुधाया नबी साईं हर कंहिंखे क़याम जॾहिं मस्जिद मां ॿाहिरि कढी छॾींदा ही तुंहिंजे बगल में पुत पियो तूं मुनाफ़िक़ फलाणा तूं बि मुनाफ़िक़ निकिरो मुंहिंजे मस्जिद मां ॿाहिरि तो मुनाफ़िक़ वेठा बेवकूफ़ कोन आहे जेतिरो तव्हां पिया दुनिया खे ठाहियो उहे वेठा बेवकूफ़ कोन हुआ हुननि पंहिंजे कुफ्र खे लिकायो इहो सिर्फ़ु अल्लाह जे रसूल जे हदीस खां माण्हुनि खे रोकण जे लाइ इन क़िस्म जी प्रोपेगेंडा कई वञे थी मुस्लमानो ही अल्लाह जे रसूल जे सुन्नतूं आहिनि नबी साईं जा हुक्म आहिनि हिननि हुक्मनि ते तव्हां असांखे अमल करणो आहे हाणे तव्हांखे इहो न आहे सोचणो त दुनिया छा पिया करे माण्हू छा पिया कनि बल्कि असांखे जीअं सहाबा किराम अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी कई आहे असांखे ईअं मोहम्मद करीम जे हर हुक्म जी पैरवी करणी आहे छाकाणि त असांजी इबादत अमल अल्लाह क़बूल करे पवंदो जॾहिं हुन में तरीक़ो काइनात जे इमाम जो हूंदो अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाक़िअ दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन